नाज़िम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सुल्तानकोट खां जिते ॿिनि धुरनि में तकरार तां फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो मार थी वियो आहे, जॾहिं त 5 वरियनि जो मासूम ॿारड़ो ज़ख़्मी थी पियो आहे। सुल्तानकोट मां अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। मारफानी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झड़े दौरान वाटेड़ो नींगर अब्दुल रशीद काके पोटो गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर इसरार चांडियो। जी इसरार, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, सुल्तानकोट भरिसां थाणे जानवा जे हद में मारफानी बिरादरी जे रबन मारफानी ऐं अब्दुल रशीद मारफानी जे ॿिनि धुरनि विच में हिकु दफ़ो ॿीहर पुराणो तकरार भड़की उथियो आहे, जंहिंमें तार में वेठल हथियार बदन वकड़ो शहर में नौजवान जमालदीन वलद उर्फ गुलमान मारफानी ते हथियारनि जा मुंह खोले छॾिया, जंहिं जे नतीजे में नौजवान जमालदीन मारफानी थॾे ते क़तल थी वियो। भरिसां घर हुजण करे पंहिंजे घर में बीठल 5 वरियनि जो मासूम वाटड़ो अब्दुल रशीद वलद सरवर काके पोटो ज़ख़्मी थी पियो। घर में बीठल ऐं रोड ते चलंदड़ 2 मींहूं हिकु गऊं बि गोलियूं लॻण सबबि मरी वियूं। बाद में मक़तूल जा वारस हथियारनि सां पहुची मक़तूल जा लाश खणाए विया। छेड़े जे इतला बावजूद पुलिस न पहुती। ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़िम। सुल्तानकोट खां इसरार चांडियो असांखे तफ़सील ॾिना आहिनि।